जेके सोशल मीडिया ते दीन जो कन था दिफ़ा तन प्यारन दीनदारनी खे धणी खुश रखो सदा। तन प्यारन दीनदारनी खे धणी खुश रखो सदा। जेके सोशल मीडिया ते दीन जो कन था दिफ़ा तन प्यारन दीनदारनी खे धणी खुश रखो सदा। अगु किताबन जे ज़रिए ॻाल्हि हिक जी हुई कबी बातिलन खे मात अहिड़े हुई तरीक़े सां ॾिबी। अगु किताबन जे ज़रिए ॻाल्हि हिक जी हुई कबी बातिलन खे मात अहिड़े हुई तरीक़े सां ॾिबी। पर अॼोको दौर सोशल मीडिया जो आदा तन प्यारन दीनदारनी खे धणी खुश रखो सदा। तन प्यारन दीनदारनी खे धणी खुश रखो सदा। जेके सोशल मीडिया ते दीन जो कन था दिफ़ा जेके सोशल मीडिया ते दीन जो कन था दिफ़ा तन प्यारन दीनदारनी खे धणी खुश रखो सदा। तन प्यारन दीनदारनी खे धणी खुश रखो।